टाउन कमेटी गाढ़ो में भी जश्न आज़ादी की तकरीब कोठाए जागर तारेली कठी वही इन हवाले से रिपोर्ट कर रहे है गुलाम नबी खास के जी नाज़रीन वक्त असीं टाउन कमेटी गाड़ो के ऑफिस में मौजूद आहियूं जिथे टाउन एडमिनिस्ट्रेटर अब्दुल करीम कुमार ऐं पीपल्स पार्टी के अगवान हाजी मोहम्मद सिद्दीक पारां टाउन कमेटी गाड़ो में 14 अगस्त जश्न आज़ादी मुबारक जी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। जॾहिं त हिते जेके मुख़्तलिफ़ इलाके खां जेके माण्हू जेका आहिनि उहे वॾी तइदाद में जेके पहुतल आहिनि। जॾहिं त शहर में जेके मुख़्तलिफ़ शहर जी जेके हुते रैलियूं जेको आहे रैलियूं जेके पिणु कढियूं पियूं वञनि। वधीक असां कोशिशि कंदा त हिते जेके आयल जेके अॻुवान इन खां अलावा हिते टाउन ऑफिसर ॿियनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो अॼु जेको 14 अगस्त जे हवाले सां हुननि जो छा चवणु आहे। अचो त वधीक हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। कायदे आज़म मोहम्मद अली जनाजा इंतहाई मशकूक ऐं ममनून आहियूं। उनखां अलावा उनजी टीम जा उनखां पोइ असां पाकिस्तान खे मज़बूत थियण सां ऐं असांजी पाक फ़ौज अफ़वाज पाकिस्तान के भी ख़राज तहसीम पेश करूँ था। पाकिस्तान जिंदाबाद। असांजो देश मुल्क पाकिस्तान 14 अगस्त ते आज़ाद थियो। पाकिस्तान जो मतलब त एक जुदा मुल्क एक मुस्लिम मुल्क जी तौर असांखे जेको सो मिलियो आहे वरसे में। असांखे ख़ुशी आहे त पाकिस्तान जहिड़े मुल्क में असां रहूं था। इहो असांखे पाकिस्तान ते फ़ख्र आहे। अॼु जश्न आज़ादी मुबारक जो ॾियारो आहे। अॼोको ॾियारो असां हर महब वतन पाकिस्तानी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह इहो ॾियारो हमेशह मल्हाईंदा रहंदासीं। असांजे मुल्क खे आज़ादी मिली, असांजो हिकिड़ो वजूद आयो पाकिस्तान जे नाले सां, जंहिंखे पाकिस्तान जो मतिलबु ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह। अॼोके ॾींहं ते पाकिस्तान जे आज़ादी जो ॾियारो सॼी दुनिया में मल्हायो पियो वञे। असां तमामु ख़ुशनसीब क़ौम आहियूं जो हिकु आज़ाद मुल्क में ऐं पाकिस्तान में रहूं था। कैमरामैन अली हुसैन ख़ासि